नाज़रीन, मीरपुर बोड़ो में मेहरान टीवी जे ऐलानल सकाफ़ती दिहाड़े जे हवाले सां मच कचहरी मुनक़िद कई वई। उन हवाले सां ॾिसूंगा सिराज पहोड़ जी रिपोर्ट। पर बोडो लग माजी खान पहाड़ में मौजूद हूँ। इते जो प्रोग्राम कयो वो सखावत जे हवाले सां अचो त इते जेके सुगाड़न ऐं गोठाणन अचो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। उन्हनि जो से हक़दारनि जो के देश वारनि सां दिगरानी पहरों ते कीअं पहरो ठहे थो नाहर तुंहिंजी निगरानी ॻीची में गटु लड़के तोखे नेक टाई वरी निसरानी हिते पिरी पग पहिराण पाए कन गंजी गोड में गुज़रानी सकाफ़त पंहिंजी सिंधी सूर्य माग हिन ते मटी नाहे भला बैत भिटाई जा असां सिंधी सिटक सटी नाहे अञा सिंध असांजी आहे तूं असां खां खटी नाहे अञा सिंध असांजी आहे तूं असां खां खटी नाहे पंहिंजा ॿेट ऐं पंहिंजी सिंध असांजो मेहरान चैनल वारनि जे थ्रू अॼु ही जेको एकता जा ॾींहं आहिनि वॾे प्यार ऐं मोहबत वॾे अक़ीदे ऐं एतिराम सां पूरी सिंधी क़ौम बेदार थी चुकी आहे ऐं वॾे अक़ीदे सां मल्हाइण जो हिकु अज़म वरजायो आहे। सिंध जी आहे ॿोली प्यारी टोपी अजरक चोली प्यारी जीजल माँ जी झोली प्यारी सिंधू जी आहे छोली प्यारी सिंध में सिंधी सारा हूंदा जिए सिंध जा नारा हूंदा जैसी चंद्र सितारा हूंदा जिए सिंध जा नारा हूंदा। हर साल जियां हिन 6 डिसंबर के सुठे अक़ीदे ऐं एतिराम सां सिंधी क़ौम मल्हाईंदी आहे। असां इहो पैगाम ॾींदासीं सिंधी क़ौम खे त हिन ॾींहंनि खे ईअं कंहिं सम्झनि त जीअं ईद जा ॾींहं हूंदा आहिनि ऐं वॾी महिरबानी हिन चैनल जी जेके हिन मांझी खान ॻोठ में हिकु ॿाहिरियाली जो ॻोठ आहे उते अची हिन पैगाम पुॼाइनि था पिया। मेहमान वारनि जा असां वॾा शुक्रगुज़ार आहियूं। उन्हनि जी महिरबानी आहे उहो जशन करे हिते असां वटि पहुता आहिनि। ॿाहिराली जो इलाइक़ो आहे असांजो अलहमदुलिल्लाह असां वटि सुगड़ दोस्त जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि खे उहे बाक़ाइदे माना दिलि खोले उहे जेको आहे हिते माना ईद मल्हाए रहिया आहिनि। जो सिंधी सकाफ़त जे ॾियारे सां मल्हायो पियो वञे असां पूरी सिंध खे इहा गुज़ारिश कंदासीं त तव्हां बि पुरजोश तरीक़े सां हीउ ॾियारो मल्हायो। असां ईद खां वधीक हिन ॾियारे ते ख़ुशी कंदा आहियूं ऐं ख़ुशी थींदी आहे मेहरान टीवी वारनि जी वॾी महिरबानी जो पंहिंजो सिक भरियो साॾ ॾेई करे असांखे पंहिंजे सथ में शामिलु कयो आहे। हाणे जेको हली रहियो आहे प्रोग्राम माशाअल्लाह टोपी अजरक जो हे ईद खां वधीक असां जेको आहे सो मल्हाईंदा आहियूं। हे मेहरान चैनल वारनि जी वॾी महिरबानी आहे जेको आहे सो अची करे असांजो जेको आहे हिते कचहरी जो जेको आहे रिकॉर्ड भरनि था ऐं मल्हाईंदा आहियूं ऐं असांखे बहितरीनु ख़ुशी थी आहे जो मेहरान टीवी वारा हिते अची करे असांजे ॿाहिराड़ी में सो असां खां इंटरव्यू वरितो आहे ऐं पूरे सिंध खे असां गुज़ारिश था कयूं जीअं उहे बि भरपूर तरीक़े सां पंहिंजो जेको सो पंहिंजे जज़्बे सां इहो सिंध जो जेको जज़्बो आहे 6 डिसंबर वारो उहो जारी रखनि। अब्बास अली सां गॾु सिराज अहमद पहाड़ मेहरान टीवी मीरपुर।